नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे किपरो खां ख़बर ॾींदा हलूं त ईद उल अज़हा वेझो ईंदे ई छुरियुनि ऐं काठ जी ख़रीदारी में वाध अची वई। इन मौक़े ते किपरो जे दुकानदार ऐं शहरियुनि जो चवणु हो त ईद के हवाले से अर्ज़ ये है कि यहाँ पर अल्हम्दुलिल्लाह हमारी सबसे पुरानी दुकान है और काम अल्हम्दुलिल्लाह अच्छा है। और इसके साथ साथ जो है हमारे पास छुरी है, बुगदा है, चाकू है और दरात है। बहुत सारे आइटम हैं जो कि बकरा ईद के टाइम पर जो काम आते हैं, आमतौर पे घरेलू इस्तेमाल में, और जो कसाब हजरात जो हैं वो लेते हैं। वो तमाम औजार हमारे पास अपने बनते हैं और हम खुद भी बनाते हैं और उनकी धार भी लगाते हैं। जी, ख़रीदारी का इस वक्त रुझान जो है वो मतलब कि नॉर्मल है इस वक्त, लेकिन अभी आने वाले दिन जो है वो उसमें इंशाअल्लाह उल अज़ीज़ उसमें बढ़ोतरी होगी। पहिरीं खां थोरो फ़र्क़ु आहे, रेट वग़ैरह में महांगाई जो दौर आहे उन हिसाब सां, पर हर शइ अल्हम्दुलिल्लाह पाण ठाहियूं था। कात वग़ैरह जीअं आहिनि, कवाणी या कात जीअं पाण ठाहियूं था। ऐं पुराणो माल पैकेटनि जो हिसाबु आहे, 60 रुपया नंग वठूं था दाल लॻाइणी। अगरि कात खे पाणी ॾींदो त 100 रुपया बि वठूं था, पर उन हिसाब सां ई पुराणो माल बि आहे। तक़रीबन 150-200 पैकेट हले थो डेली, अचे थो तयारु करे रखूं था। 2 टे ॾींहं जो टाइम ॾींदा ग्राहक खे, वरी 2 टे ॾींहंनि में खड़ियो वञनि था। अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त शइ आहे, हर शइ पाण ठाहियूं था। कमाणी छुरी पाण, ब्लेड जी छुरी आहे, स्टील जी छुरी आहे, ज़बरदस्त कमु आहे। पर पहिरीं साल खां हिन साल में थोरो फ़र्क़ु आहे। सिधी सी ॻाल्हि इहा आहे त हर शइ महांगाई थी वई उन हिसाब सां, पर हिन ईद अल्हम्दुलिल्लाह पुठी सीज़न में आई है, उनमें जी आहे त सुठी लॻंदी, ज़बरदस्त लॻंदी। असां वटि कात आहिनि, छुरियूं आहिनि क़ुर्बानी जे सीर लाइ। जो औज़ार सां हले वधी थो कात ऐं छुरी ते, तो क़ुर्बानी में कम जो गोश्त वढण लाइ, टुकण लाइ, ऐं ॿियो पाण सीर आहे, छुरी आहे, इहो तमामु वधी में वधि हलंदा आहिनि। इहे कुझु हले पई, लेकिन नॉर्मल आहे। बाक़ी जे ईद जा 2 टे ॾींहं जीअं रहंदा आहिनि, हुन खां पोइ ज़ोर वधीक हूंदो आहे, कमु वधीक हूंदो आहे। बाक़ी ईअं नॉर्मल आहे, कमु हले पियो। वजह कुझु बि कोन आहे त वेझा ॾींहं अचंदा त हर को माण्हू उन टाइम ते ठहाराईंदो आहे, छो त वधीक पहिरीं ठहाराइण खां पोइ औज़ार कटिजी वेंदो आहे। हींअर बरसाती मौसम लॻी पई आहे, इन करे पोइ औज़ार ख़राबु थींदो वञे, त माण्हू इन टाइम ते 2 टे ॾींहं रहंदा आहिनि, उन टाइम ठाहींदा आहिनि। तो महंगाई की वजह से काफ़ी थोड़ा फ़र्क है, लेकिन पिछले साल के मुकाबले में काम थोड़ा बेहतर है इधर भी। और बुगदे हैं जैसे हमारे पास तकरीबन 800 रुपये 700 रुपये रेट है इनका। और छुरियाँ बनाते हैं, चाकू बनाते हैं, छोटी छुरियाँ होती हैं, मुख्तलिफ़ वैरायटी होते हैं इनमें, और काम माशाल्लाह से बेहतरीन है। आयूं कातियूं साईं बिल्कुलु मुनासिब रेट ते मिले पियो। बसि असांजो त हिन सां पुराणो वास्तो आहे। तक़रीबन हिन ते जंहिं शइ जा 10 रुपया ॿुधाए थो न, त उन जा 9.5 बि कोन थो वठे, ऐं 10 वारी शइ जा पूरा ई 10 वठे थो। रेट कातियूं कात वठण रेट सही लॻाए थो, मुनासिब रेट में ॾिए थो। असां शइ सुठी आहे, असांखे सम्झ में अचे थी, वठूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।